फिटाई घोट तो कस थुड़ी थी सजड़ा करे हो मरल पयूं मारी वियूं काबू आहिन को अज त तुझी ओट असी ॾाढनि खे ॾारे विझूं। मंसूर थी मरी वीदुस पर तोखा वठंदुस वेर रखण ॾींदो साए धरतीअ ते पलीत तोखे बेर कातुल तो सां ख़ैर मूर न कंदुस मला हुजे बावल रखियो वांगो फरमास ते मां कलाम कोमी पेश कयां थो। मां सिंध सिंधूअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई शानी फरमास कलाम ले